प्रियालो रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी प्रियालो बुखारी हाउस से ज़िले खैरपुर जे सनी राब्ता कमेटी जे सियासी कमेटी जो इजलास कायद सिंध पीर सैयद गाज़ी मोहम्मद शाह बुखारी जी सदारत में ज़ोहर जी नमाज़ खां पोइ थी गुज़रियो। इजलास में खैरपुर ज़िले जे सियासी कमेटी जे मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अब्दुल सलाम कचोहर ऐं मौलाना मोहम्मद यासीन पहियार के क़ौमी असैम्बलीअ जे सीटुनि लाइ उम्मीदवार मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त सूबाई सीटुनि लाइ उम्मीदवार तौरु अब्दुल सत्तार फलपोटो, मौलाना वारिस अली हैदरी, मौलाना मोहम्मद इस्माइल बिरोई, लाला इमरान पठान, शाहनवाज़ शाहानी ऐं ग़ुलाम अब्बास ख़ासकेली खे मैदान ते लाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन हवाले सां सनी राब्ता कमेटीअ जे अॻुवाणनि पंहिंजे प्रेस बयान में चयो आहे त इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ सीटनि ते असां इलेक्शन विढ़ंदासीं। हिननि चयो त असांजो मंशूर आहे त अवाम जे वोटनि सां कामयाब थी सिंध मां करप्शन जे ख़ात्मे, अवाम खे इंसाफ़, अमन, तालीम, सिहत, ज़राअत, खारिन ऐं आम अवाम खे पंहिंजा बुनियादी हक़ वठी ॾिया। अवाम जी जान माल ऐं इज़त जी तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ पार्लियामेंट मुस्बत किरदारु अदा कयो वेंदो। उन्हीअ मौक़े ते इजलास में इमरान पठान, अब्दुल सत्तार फलपोटो, ज़ाकिर हुसैन, समो, अब्दुल हमीद, कन्नासरो ऐं ॿियनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई।